ओम साईं राम। सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो हिकु ट्रेन में 4 छोकिरा ट्रैवल पिया कनि। यंग छोकिरा हुआ, कॉलेज जा छोकिरा हुआ। राति जो टाइम हो, चइनी खे मस्ती लॻी, चऊं यार चेन था खींचूं। ॿिए चयसि यार टीसी ईंदो, पैसा वठंदो करे 500 रुपया ॾंढ ते। चई पोइ खणी भरींदासीं न, आहे छा। चईंसि तो वटि घणा अथई? हुन चयईसि मूं वटि 100 रुपया। चई मूंखे ॾे। ॿिए खां वरितईं, हुन वटि बि 100 रुपया हुआ, 100 जो नोट ॾिनईसि। 3 दोस्त बि 100 जो नोट ॾिनईसि। चईं 200 जो नोट पाण कढईं, 500 रुपया कढी खीसे में विझी छॾियईं। चईं थोरो मस्ती ईंदी, मज़ो ईंदो, छा आहे करे। साम्हूं असांजो सिंधी भाई बैठो। चईं भाई ऐसा नहीं करो, अच्छा नहीं, ऐसा नहीं करना चाहिए। काका तुम चुप बैठो, तुमको क्या करने क्या है करके। और एक दोस्त आइडिया ॾिनसि, त हीअं था कयूं, असां चेन खींचूं था, चऊं था हिन सिंधीअ चेन खींची आहे करे। टीसी ईंदो, असां 4 ॼणा चवंदासीं हीअ त अकेलो जंहिंखे केरु ॿुधंदो करे, हिनखे पकिड़े वठी वेंदा, असांजा 500 बि बची पवंदा। त चऊं हा यार सुठी आइडिया आहे करे। ईअं करे सिंधी माण्हू काको जाम ऐसा नहीं करो, ऐसा अच्छा नहीं है, नहीं करो। केरु ॿुधे, जवानी में केरु कंहिंजी ॿुधंदो, सवाल थो हुते। आख़िर हुन चेन खिची त गाॾी बीठी, टीसी आयो, हिनखे हवलदार खे वठी आयो। त हिते ॾिठईं चेन हेठि लॻी पई आहे। चईं भई कंहिं खिची? हुननि चइनी मां हिकु ॿिनि ॼणे चवंदा हिन कंहिं सिंधी काके खिची। त हाणे टीसी चईं ये चेन आपने खींचा है? चई हा मां खीची। हीअ 4 दोस्त वाइड़ा थी विया, हीअ त वरी मञे थो छा थो खीचे करे। चई पर छो खीचे, छा ॻाल्हि आहे करे, कुझु रीज़न हूंदो न, तॾहिं खीचो हूंदो न। चईं हीअ 4 छोकिरनि मूंखे लुटियो आहे, मुंहिंजा 500 रुपया खीसे में पिया हुआ, हिननि मुंहिंजा 500 रुपया खया आहिनि। हुननि चयनि तोखे कहिड़ी साबिती आहे? चईं ॾिस जेको मेन छोकिरो आहे न, जेको रमेश जेको आहे, हुनजे खीसे में 500 रुपया पिया अथई, मथे खीसे में हिकु 200 जो नोट अथई, 3 100 जा नोट अथई, उहे मुंहिंजा अथई, ऐं मुंहिंजो नोटनि खीचो आहे, हिन करे मां ज़बरदस्ती अची चेन खीची आहे, सम्झे। हाणे तूं जीअं फ़ैसिलो करीं। हाणे हीअ 40 छोकिरा वाइड़ा थी, हाणे छा कयूं। हुननि खे पकिड़े विया ऐं 500 रुपया ने कढी करे हिनखे ॾिनऊं त कॾहिं बि ॿुढे माण्हूअ सां पंगो न खणंदा कयो, ऐं अगरि उहो सिंधी हुजे त बिल्कुलु बि न खणंदा कयो। 60 साले जो ॿुढो माना 30 साले जो जवान ऐं 30 साले जो एक्सपीरियंस। ओम साई राम। चओ ओम साई राम।